नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी (NDMA) सियारे लाइ अर्ली वार्निंग रिपोर्ट जारी कंदे चयो आहे त हलंदड़ साल मुल्क में मामूल खां घटि बरसातनि ऐं घटि गर्मीपद रहण जो इम्कान आहे। रिपोर्ट मूजिबि ईंदड़ 3 महीननि दौरान गर्मीपद मामूल खां वधीक रहंदो, जॾहिं त बरसातूं मामूल खां घटि थींदियूं। NDMA मूजिबि ओलहंदी हवाउनि जी शिदत घटिजण सबबि सिंध, बलूचिस्तान ऐं पंजाब में मौसम ख़ुश्क रहंदी। उतरनि इलाइक़नि में नवंबर ऐं दिसंबर में थधियुनि हवाउनि जो राज हूंदो। बर्फ़बारी मामूल खां घटि थींदी, जॾहिं त फेबरवरी ऐं मार्च में वधीक बर्फ़बारी जो इम्कान आहे। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त पंजाब में नवंबर में घणी थधि न पवंदी, जॾहिं त राति जे वक़्त में गर्मीपद वधण सबबि कोहीड़े ऐं फ़िज़ाई गदिलाइण में वाधि थी सघे थी। अहिड़ी तरह सिंध ऐं पंजाब में नवंबर ऐं दिसंबर में स्मोग वधण जा इम्कान आहिनि। NDMA चयो आहे त अर्ली वार्निंग सिस्टम न रुगो पाकिस्तान पर सॼी दुनिया में असराइतो साबित थियो आहे, जंहिं ज़रिए स्मोग ऐं मौसमी तब्दीलियुनि जी 3 महीना अॻु डेटा हासिल करे सघिजे थी। इख़्तियारियुनि ख़बरदार कयो आहे त ख़ुश्क मौसम ऐं घटि बरसातूं फ़सलुनि लाइ नुक़सानकार साबित थी सघनि थियूं, जॾहिं त सियारे जी शुरूआति हाणे डिसंबर बदिरां जनवरी जे आख़िर में मुतवक़्क़ि आहे।